नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कोटिया खां ख़बर ईंदा हलूं त सिंध ऐं बलूचिस्तान हुकूमत तरफ़ां सूमर 5 अगस्त ते कश्मीर अवाम सां ॿधी जो ख़सूसी ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। भारतीय फ़ौज तरफ़ां लाइन ऑफ कंट्रोल LOC ते शहरी आबादी ते क्रिस्टल बम सां हमलनि जे नतीजे में 4 ॿारड़ा समेत 2 ॼणा शहीद ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ भारत तरफ़ां वारल वादी में 28,000 इज़ाफ़ी फ़ौज मुक़ररु करण खां पोइ वादी जो हालतूं पेचीदा थी वियूं आहिनि। इन समूरे सूरत हाल खे नज़र में रखंदे बलूचिस्तान में सूमर 5 अगस्त ते कश्मीर अवाम सां ॿधी जो ख़सूसी ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो। बलूचिस्तान जी हुकूमत मूजिबि सूबे जे समूरनि ज़िलनि में भारतीय ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ रैलियूं कढियूं वेंदियूं। स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी में तक़रीरूं मुनक़द कयूं वियूं। होॾां सिंध हुकूमत तरफ़ां तइलीम खाते में बि सूबे जे तइलीमी इदारनि में 5 अगस्त ते कश्मीर सां ॿधी जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो। जारी कयल बयान मूजिबि कश्मीर सां यकजहती जे इज़हार जे लाइ सरकारी ऐं निजी तइलीमी इदारनि में तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।